हालाणी मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त हालाणी भरिसां यूनियन काउंसिल भलाणी दे पीर वतियो कंहिं नेक मर्द जे तावन सां बरसात मुतासिरनि लाइ हिकु ॾींहुं वारी मुफ़्त तबी कैंप क़ाइमु कई वई है, जंहिंमें मुख़्तलिफ़ शोबनि सां वास्तो रखंदड़ नाले वारे PPHI हालाणी जे MS डॉक्टर ज़ुल्फ़कार अली सैतो ऐं ॿियनि डॉक्टरनि शिरकत करे, जंहिं मलेरिया, TB, गैस्ट्रो, उल्टी समेत मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे सवें बरसात मुतासिरनि जी मरीज़नि खे चकास करे मुफ़्त में दवाऊं ॾिनियूं वयूं आहिनि। इन कैंप जी निगरानी पीर ज़ाहिर सैतो ज़ुल्फ़कार करे रहिया हुआ। इन मौके ते अॻुवाण चयो त बरसात सबबि माण्हू मुख़्तलिफ़ बीमारियुनि में विकुड़जी विया आहिनि, जंहिं लाइ असां मुफ़्त तबी कैंप क़ाइमु करे हिननि खे मुफ़्त दवाऊं ॾेई रहिया आहियूं। हिननि चयो त असां मुख़्तलिफ़ ॻोठनि जे कंहिं नेक मर्द जे तावन सां अहिड़ियूं कैंपूं क़ाइमु करे बरसात मुतासिर माण्हुनि खे सिहत जूं सहूलियतूं फ़राहम कंदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।